अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कहाणी कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 17 शर्जील। शर्जील 13 डिसंबर 1938 ईस्वी में किरण ख़ान हाले पोटे जे घर काज़ी अहमद ज़िले नवाबशाह में ॼाओ। हिन प्राइमरी खां BA ताईं तालीम दादू मां हासिल कई। बाद में हू हैदराबाद में आर्ट टीचर मुक़ररु थियो ऐं ताज़ो उतां ई रिटायर थियो आहे। शर्जील 1970 ईस्वीअ खां लिखणु शुरू कयो ऐं हिन वक़्त ताईं संदसि कहाणियुनि जो किताब पनछण खां पोइ ऐं नसरी नज़मनि जो किताब छोलियूं छपिजी पधिरा थी चुका आहिनि। हिन जी हिकु ॿी बि सुञाणप आहे ऐं उहा आहे हिकु चित्रकार वारी। हिन फ़ताह जे नाले सां हेल ताईं खोड़ सारनि किताबनि जा सरेवर्क तस्वीरूं ऐं स्केच बि ठाहिया आहिनि। हू हिन वक़्तु हैदराबाद जे ज़िले काउंसिल जे फ्लैट नंबर B21 में रहे थो। हिन ही कहाणी लॻभॻि 15 वरियनि खां पोइ लिखी आहे। ज़िंदगी ऐं टेबल टॉक कहाणी शर्जील। सांदे 3 सालनि खां तो कुझु बि न लिखियो आहे। एॾी माठ छो कई अथई? छा तुंहिंजो हाणे ज़ात मां बि वेसा निकिरी चुको आहे? हिन कुर्सीअ ते पासो वरायो, पोइ ॿिन्ही हथनि जूं आङुरियूं वारनि में फासाईंदे पोइते कयूं ऐं पंहिंजूं अखियूं हुन में खुपाए पोइ हेठि कंदे चयो, मूं लिखणु नाहे छॾियो। उहो छॾे बि कीअं थो सघां? मूं त गुज़िरियल 3 सालनि में तुंहिंजी हिकु बि लिखणी नाहे पढ़ी। ॾाढो वाझायो हुउमि तुंहिंजियुनि लिखणियुनि लाइ। ख़बर न आहे तूं कहिड़नि ऐं कंहिंजनि सिफ़नि लाइ लिखियो आहे। मूं सिर्फ़ु डायरियुनि में लिखियो आहे ऐं डायरियूं घणो करे त मरण खां पोइ ई छपिबियूं आहिनि। गुज़री वियल 3 सालनि में को बि सान्यो का बि क़यामत तोखां कुझु बि न लिखाए सघी। वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। क़यामतूं ऐं सान्या ज़ात मथां गुज़रंदे गुज़रंदे हाणे उहे बि पंहिंजो रद्दी अमल विञाए वेठा आहिनि। त पोइ अंदर जी दुनिया मां निकिरी ॿाहिरि जी दुनिया में छो नथो अची? ॿाहिरि जी दुनिया? हा, ॿाहिरि जी दुनिया। हिन सिगरेट दुखायो, घड़ी खनि सिगरेट खे ॿिनि आङुरियुनि में फेराईंदो रहियो। अखियूं टेबल जे शीशे जे हेठां पियल ऑफिस जे स्टाफ सां गॾु निकितल ग्रुप फोटो ते खुतल हुअसि। कुझु सोचे रहियो हो या जवाब कोन पए ज़हन में ठहियुसि। पोइ ख़ाली अखियूं खणी हिन ॾांहुं निहारियो हुआईं ॼण पकिड़िजी पियो हुजे। को ॾोह कंदे या वाट पे ॻोल्हियईं भॼण जी। पोइ निड़ी साफ़ कंदे चयईं, ॿाहिरि जी दुनिया ॾाढी ॾुखी आहे। तमामु टिड़ियल पखिड़ियल तज़ादनि जो शिकार थियल आहे। उनखे गॾु करण लाइ अॼु खां 7 साल अॻु पंहिंजे कलम खे अरबनि जे पेट्रोल वांगुरु इस्तेमालु कयो होमि ऐं सिधो जेल हलियो वियो हुउसि। उहा ख़बर मूं अख़बारनि में पढ़ी हुई। हा, पोइ छा थियो? कुझु बि न। शागिर्दनि कॉलेज जे अंदरि वॾनि वॾनि वणनि जे चोटियुनि ते कारा झंडा हया हुआ ऐं सभिनी भितियुनि ते चाकिंग कई हुई। माइट ग़रीब हुआ, ॿियो को बि ज़मानत ॾियण लाइ तयारु कोन हो। पोइ लिखी ॾिनो हूंदई? न, ॾोह कोन कयो हो। त पोइ ॿाहिरि कीअं निकिते? शागिर्दनि पाण में चंदो करे हिकु वकील कयो हो ऐं ज़मानत बि उन्हनि मां कंहिं हिक जे पीउ कराई हुई। 8 महीना सस्पेंड होसि। साल खनि केस हलियो। ॾोह साबित न थियण जी सूरत में केस ख़ारिज कयो वियो ऐं पोइ तो ॿाहिरि जी दुनिया लाइ लिखणु शुरू छॾे ॾिनो? लिखणु छॾे ॾिनो? न, ईअं कोन्हे। बाक़ी अहिड़े क़िस्म जी आॾी पुछा खां लहराईंदो आहियां। तोखे अहिड़े क़िस्म जी ज़हनी ऐं जिस्मानी तकलीफ़ खणण ते पछतात कोन थियो आहे? न। नौकिरी कीअं पई हले? बसि ठीकु आहे। ॿुधो होमि तोखे प्रमोशन मिलणो हो। हा, पर पोइ ॿाहिरीं स्कॉलरशिप लाइ NOC बि कोन मिलियो ऐं प्रमोशन बि रोकियो वियो। तोखे ॾुख त ॾाढो थियो हूंदो? ॾुख थियो हो, ॾुख आहे। हूअं बि माण्हू जेको कुझु सही सम्झी पंहिंजे ज़हन सां कंदो आहे, पोइ अॻिते हली वरी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ऐं कमनि खे पाण ई रोकींदो आहे। पर मूं घटि में घटि पंहिंजी अहिड़ी ॻाल्हि ऐं अमल खे अॼु ॾींहं ताईं रद्द नाहे कयो। पोइ जेकॾहिं हुन अमल खे जारी न रखी सघियो आहियां त अहिड़ियुनि हालतुनि सां ठाह बि कोन कयो अथमि। अञा अकेलो आहीं? हा। हुनजो छा थियो? कंहिंजो? जंहिं ते नाविल लिखियो हुई?
ज़हनी तरह नाबालिग ऐं आम रिवाजी सोच रखंदड़नि मां हुई। त पोइ नाविल कीअं लिखी? हुनजी आइडियलिस्ट अखियुनि में हक़ीक़तुनि जा ॾुख ऐं सुख भरण लाइ हिन महसूसु कयो हो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे। तॾहिं त वरी न मिली आहे। घणो अरसो थियो अथसि, 6 महीना खनि थिया अथसि। सम्झी थो त ईंदी, हक़ीक़त कड़ी थींदी आहे। उन करे आइडियलिस्ट माण्हू भरोसे जोगा न हूंदा आहिनि। तूं बि त पंहिंजी ॼमार में आइडियलिस्ट रहियो आहीं, समाज खां वठी जीवन साथीअ ताईं। मां इनकार थोरो ई थो करियां। त पोइ उहा बेभरोसे जहिड़ी तोहमत तोखे बि लॻी थी सघे। अहिड़ियुनि तोहमतुनि जे करे ई त कुझु हासिलु न करे सघियो आहियां। त पोइ हुन ते छा नालो ॿुधायो अथई? त पोइ हुन ते छा नालो ॿुधायो हुई? प्रिय। हा, पोइ प्रिय ते अहिड़ी ॾोह मरण जो छा सबबु? ॾोह मरण जी ॻाल्हि कान्हे, बसि फ़र्क़ु सोचुनि जे अलॻि अलॻि हुअण करे ख़्वाहिशुनि जो हो। गॾिजी रहणु बेमाना, हिक ॿिए जे हालतुनि ऐं आदतुनि खे बर्दाश्त करे आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए लाइ अर्पना जे जज़्बे खे चङी खां चङो बनाइणु हूंदो आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके समाजी हैसियतुनि ऐं क़ौमियत जे शऊर खां सवाइ अणपूरियूं ऐं ग़ैर जटरादार साबित थींदियूं आहिनि। जीअं त प्रिय क़ौमियत जो सतही शऊर त रखे थी, पर जीवन साथीअ जे बारे में तबक़ात जो शिकार थी पई आहे। हुनखे क़ौमियत ऐं आज़ाद ख़्यालीअ जे जज़्बे केतिरनि ई ॾाहनि, अदीबनि ऐं शाइरनि सां मिलायो। उन्हनि मां हिकिड़ो मां बि आहियां। उहो तोसां कॾहिं मिली हुई? मां सम्झां थो ज़रे घटि 3 साल अॻु। तोखे पहिरीं गॾिजाणीअ में मुतासिर कयो आहे कंहिं हद ताईं। पोइ उन सिलसिले खे तो वधायो या हुन ॿिन्ही गॾिजी? हुन पहिरियों ख़त पहिरीं गॾिजाणीअ खां पोइ सुतती लिखियो ऐं पोइ बिना देर जे हिक ॿिए खे लिखंदा रहियासीं, जंहिंमें हुन 3 हैसियतुनि सां ॾाके बि ॾाके क़दम वधाया। पहिरियों एतिराम, पोइ दोस्ती ऐं पोइ प्यार। तो हुन ते नाविल कॾहिं लिखियो? 3 साल जे अध में, जेको खेसि सालगिरह जे मौक़े ते ॾिनो। तोखेसि प्रोपोज़ करे ग़लती त कान कई न? पोइ इनकार ऐं छॾे वञण जो सबबु? हुन इनकार कोन कयो। बज़ाहिर उहो चयाई त मुंहिंजो हिकु दोस्त मूंसां एतिरी मोहबत कंदो आहे ऐं चवंदो आहे त जेकॾहिं तो कंहिं ॿिए सां शादी कई त मां तव्हां ॿिन्हिनि खे मारे पोइ पाण खे बि मारे छॾींदुसि। ऐं तो हुन जे जवाब में कुझु न चयो हूंदो न? बाक़ी हुन खां अॻु में केसि 2-3 गॾिजाणियुनि में एतिरो ज़रूरु चयो हुअमि त तूं एतिरी त सुठी ऐं वणंदड़ आहीं जो तोखे भॼाइण ते दिलि थी चवे। हुनजो अहिड़ी ॻाल्हि ते को ख़ासि रद्द अमल? उहो सिर्फ़ु अखियूं मिलाए मुरकी छॾींदी हुई। तव्हां ॼण मर्दनि खे औरत जे अंदर जी कॾहिं बि ख़बर न पइजी सघंदी आहे। सिर्फ़ु ख़ूबसूरत लफ़्ज़ ॻोल्हे जुमिला ॻाल्हाए ॼाणो। हू वरी ॿियो दफ़ो अटकी पियो हो, ॼण हलंदे हलंदे संदसि आॾो धरती ॿध थी पई हुजे ऐं ॿिए पासे पहुचण लाइ परेशान थी पियो हुजे। हुनजे आङिरियुनि में अधु बचल सिगरेट फिरी रहियो हो, जेको हिन एस्ट्रे में मरोटींदे पैकेट मां ॿियो सिगरेट कढी दुखायो ऐं पोइ काल बेल ते आङुर रखी छॾी। उन घड़ी ऑफिस जो दर खुलियो। जी साईं, तूं छा पीअंदे? जेको तूं पी। बाबा चांहि तयारु करे वठि। कुझु देरि हू टेबल ते पियल कागज़नि खे उथलाईंदो रहियो। सामी, हूअं तूं ॾाढो सुठो माण्हू आहीं ऐं प्यारो पिणु। मूंखे तुंहिंजी मासूमियत ऐं अणॼाणाईअ वारी अञा वणंदी बि आहे, पर तुंहिंजी एॾी वॾी अकेलाईअ खे ॾिसी सची दिलि बि ॾकंदी आहे। मां सम्झां थी त तूं अणॼाणाईअ में ई सही, पर प्रिय खे ज़रूरु को ॾुख पहुचायो हूंदो, न त 3 सालनि वारो अहिड़ो तालिक़ कंहिं बि सूरत में अजायो या जर जो फोटो नथो थी सघे। शायदि ईअं ई आहे, शायदि न, पक सां चओ। कॾहिं त हाणे बि मञींदो कर, मां बि तोखे पंहिंजी ज़ात जे हवाले सां कुझु न कुझु सम्झी सघी आहियां। ईअं छो कंदो आहीं? अकेलायुनि सां जेकॾहिं तूं एतिरो ई प्यारु करीं थो त पोइ दरवाज़नि खे बंदि करे छो न छॾींदो आहीं? इहे हर ईंदड़ विंदड़ खे दिलि में विहारे पोइ सुहिणनि अखरनि सां छो मोकिलाईंदो आहीं? घटि में घटि जेकी तोखे चाहिनि था उन्हनि सां त ईअं न कंदो कर। उन्हनि खे त पंहिंजे अंदर जे कंहिं न कंहिं कुंड में जाइ ॾेई छॾींदो कर।
हुनखे राहीअ जे अहिड़नि जुमिलनि मां हिकु ई वक़्तु लगातार चमाटनि जी वसकारे सां गॾोगॾु पंहिंजाए पंहिंजे हमदर्दीअ वारियूं भरपूर गिराटड़ियूं बि महसूसु थियूं। हिन जो झुकियल कंधु वरी हिकु दफ़ो मथे थियो। राहीअ जे अखियुनि में अखियूं खुपाइणु चाहियई। उन वक़्तु राहीअ जो कंधु झुकियल हो ॾुख विचां। कुझु ई घड़ियुनि खां पोइ जॾहिं राहीअ कंधु मथे कयो त खेसि संदसि अखियूं भरियल महसूसु थियूं। राही इंसानी ज़िंदगीअ लाइ छा छा न ज़रूरी आहे। हिकड़ खुटंदड़ लिस्ट आहे ख़्वाहिशुनि जी, जेका धरतीअ खां वठी आसमान ताईं फैलियल आहे। मां उन ते वरी लाजिक सां राय ॾींदुसि त वरी तोखे ॾुख थींदो। प्लीज़ राही, उन्हनि ॻोढ़नि खे ज़ाया न कर। तो वटि त हाणे सभु कुझु आहे जंहिंजी हर छोकिरी ख्वाबनि में ख़्वाहिश कंदी आहे। पोइ मुड़ुस भले वॾी उमिरियुनि जा हुजनि त छा थी पियो। जेकॾहिं उहो सभु कुझु औरत पंहिंजे आइडिए जी तहफ़ुज़ लाइ करे थी त पोइ पंहिंजे प्यार खां ख़ाली दिलि खे बि घुर्जनि त सोननि सिकनि सां भरे छॾीनि। पोइ छो उन्हनि जूं अखियूं अहिड़नि माण्हुनि जे साम्हूं भरिजी ईंदियूं आहिनि जिन खे हू छॾे हली वेंदियूं आहिनि। हुन ॼण हिमत करे धरतीअ जे ॿिन्ही पासनि खे मिलाए छॾियो। पर खेसि अहिड़ी ॻाल्हि राहीअ जे साम्हूं कंदे ॾुख सां गॾु ख़ुदि गर्ज़ी बि महसूसु थी हुई। उन ई घड़ी पाण संभालींदे चयई, राही, तोखे पहिरियां जूं तस्वीरूं वणियूं हुयूं न? सच, उहो फोटोग्राफ्स खां बि वधीक वणंदड़ ऐं प्यारी आहे। मां सम्झां थो उहा ज़रूरु ईंदी। बाक़ी मूं हिनखे कॾहिं बि सुहिणनि अखरनि सां गुड बाय न चयो आहे। बाक़ी खेसि हिकु ख़त में लिखियो हुउमि त मां माज़ीअ खे विसारण लाइक़ु सम्झंदो आहियां ऐं मुस्तक़बिल जेको ॾिसी नथो सघिजे उन करे हरू भरू उमेद भरियूं अखियूं रखां ई कोन। बाक़ी रहियो हाल सो जेकॾहिं 24 कलाकनि में जे 4-5 टहक मिली विया त ज़िंदगीअ खे ॿारणु मिली वियो। मां सम्झां नथो, पर पक सां हुनखे अहिड़ी माण्हूअ जी तलाश कान हुई जेको हाल सां त प्यारु करे थो मगर आईंदे सां न, ऐं शायदि हुन पाण खे घड़ी करण लाइ माज़ी सम्झो हुजे जेको मूं जहिड़े माण्हूअ लाइ विसारण जोॻो आहे। एतिरे में दरवाज़ो खुलियो। पटियालो चांहि खणी आयो। सामी चांहि ठाहे रहियो हो त राही हिन जे माठे ऐं कुझु उदास चहिरे खे ॾिसी रही हुई। राहीअ जे साम्हूं चांहि रखंदे हिन वरी ॻाल्हाइणु शुरू कयो। तोखे ख़बर आहे त असां जिते रहूं था उते जे 60% माण्हुनि जो ख़्यालु आहे त हिते दौलत कमाइण लाइ रिश्वत, गोबियूं, स्मगलिंग ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा कम कया था वञनि। 8% माण्हुनि जो ख़्यालु आहे त क़िस्मत बि माण्हूअ खे अमीर बनाए थी, जॾहिं त 6% चवनि था त आला तालीम सां बि माण्हू दौलत ऐं इज़त कमाए सघनि था। तोखे ख़बर आहे त मां मुहबत खां वठी समाजनि ऐं इनकलाबनि ताईं आइडियलिस्ट रहियो आहियां। बाक़ी मुंहिंजी हाल पसंदीअ वारी ॻाल्हि खे पिण शायदि ग़लति सम्झो आहे। मां उन ॻाल्हि जो बि न कोन आहियां त को इंसान या दुनिया खे फ़ानी सम्झे ज़िंदगीअ जे क़दरनि ऐं माणनि वारनि अमलनि खां पासो करे सभु कुझु त्यागे छॾिजे। सो ईअं बि न कोन्हे। हिते वॾनि शहरनि जी अध खां वधीक आबादी मसवाड़ी जायुनि में थी रहे। पोइ जेकॾहिं हिकिड़ी पिरहक ऐं 2 कमरनि वारी मसवाड़ी जाइ में रही त छा थी पवंदो। हिते केतिरनि माण्हुनि ऐं ॿारनि जा आईंदा महफ़ूज़ ऐं सलामत आहिनि। केरु उन्हनि जी गारंटी ॾींदो। उन वक़्तु ई ऑफिस जो दर खुलियो। पटे वाले सामीअ खे चयो, साईं, ॿाहिरि मैडम जी गाॾी आई आहे। ईअं चई हू दर ॿिए हिकिड़े ॿाहिरि हलियो वियो। राहीअ कंधु मथे करे सामीअ खे ॾिठो। खेसि ईअं लॻो ॼण सामी का वॾी ड्रोड़ डुकंदे अध में ई थकिजी हार मञी वेठो हुजे। चङो, मां हलां थी। ईअं चई हिन टेबल तां पर्स खयूं ऐं वञण लाइ उथी बीठी। सामी चाहींदे बि राहीअ खे ॿाहिरि ताईं छॾणु कोन वियो। उते ई टेबल ऐं कुर्सीअ जे विच में फाथल बीठो रहियो। संदसि कननि में काफ़ी देर ताईं ख़ुदा हाफ़िज़ जा झीणा रहिजी वियल लफ़्ज़ उदास धुन जीअं वॼंदा रहिया।